बड़ौदा में वहम दौरान डाकियाणी जी मुबैना गफ़लत सबब ॿार पेट में फोत थियण ख़िलाफ़ वारसनि पारां ताज़े ॼावल ॿार जो लाश प्रेस क्लब आॾो रखी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारसनि मूजिब डाकियाणी ग़लति टैबलेट ॾिनी जंहिं सबब ॿोराड़ी औरत बेहोश थी वई। उन्हनि इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त डाकियाणी गुलबानू ख़िलाफ़ केस दाख़िल करे इंसाफ़ ॾिनो वञे। सकरन में MNA आसिफा भुट्टो ज़रदारी सिंधु दरिया जे बचाव बंदनि जो जाइज़ो वठण बाद रिलीफ कैंपुनि जो दौरो कयो, जॾहिं त रिलीफ कैंपुनि में मौजूद ॿोॾ मुतासिरनि सां मुलाक़ात बि कई। कराची जे गुलशन इक़बाल वारे इलाइक़े में क़ाइम टेक्सटाइल फैक्ट्री मां सिंधी पोरियत मुलाज़िम खे बिला जवाज़ बेदख़ल करण समेत तशद्दुद करण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाणनि पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवाण सैयद खलील अहमद पंहिंजे पार्टी अॻुवाणनि सां गॾिजी चयो त हिकु साज़िश तहत कुझु माफ़िया जा माण्हू चाहिनि था सिंधी माण्हू रोज़गार ते लॻण बदिरां खेनि बेरोज़गार कयो वञे, जेका ज़्यादती कंहिं बि सूरत बर्दाश्त न कई वेंदी। उन्हनि टेक्सटाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करण समेत 20 सेप्टेम्बर ते कंपनी जे गेट आॾो एहतजाजी धरणे जो चिताव ॾेई छॾियो। बुलड़ी शाह करीम वेझो फाल मोरी रेगुलेटर वटां नामालूम अदरोट शख़्स जो लाश हथ। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। 12 रबीउल अव्वल जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत तालीमी इदारनि में जश्न ईद मिलादुन नबी जूं तक़रीबूं मुनक़िद कयूं हुयूं। तक़रीबुनि दौरान शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि समेत सवें आशिक़ाने रसूल शिरकत कई, जॾहिं त स्कूल में थींदड़ मीलाद तक़रीबुनि दौरान शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शान में नातूं ऐं तक़रीरुनि जा मुक़ाबला कराया विया, जॾहिं त शहरनि में थींदड़ तक़रीबुनि में ॾहे तोड़े परदे जे मक़बूल नातख़्वाननि समेत आलमे दीन तक़रीबुनि खे ख़िताब कयो। मीलाद जूं तक़रीबूं गंबड़, डिगड़ी, दाद लगारी, ठकराटू समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुनक़िद कयूं वयूं। आशिक़ाने रसूल पारां घरनि, मस्जिदुनि समेत गिटिन गलियुनि खे रंग बरंगी लाइटूं लॻाए रोशन कयो वियो आहे।